इस्लामाबाद आलमी सिफ़ारतकारीअ जो मर्कज़ बणिजण ॾांहुं वधी रहियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप दावा करे थो ईरान अमरीका सां काफ़ी हद ताईं राज़ी थी वियो आहे ऐं एटमी हथियार हासिल न करण वारी शर्त ते बि ईरान राज़ी थी वेंदो। हुन चयो आहे जेकॾहिं मुआहिदो थियो त हू पाण पाकिस्तान ईंदो। पाकिस्तान हिन वक़्तु ईरान ऐं अमरीका विच में सालिसी करे रहियो आहे, जॾहिं त ॻाल्हियुनि जो पहिरियों दौरु अॻु ई इस्लामाबाद में थी चुको आहे। सदर ट्रंप हिज़बुल्लाह ते ज़ोर ॾिनो आहे त हू इसराईल सां जंगबंदीअ जो एहतराम करे, जॾहिं त हिज़बुल्लाह पिणु ख़बरदार कयो आहे त कंहिं बि ख़िलाफ़ वर्ज़ीअ जी सूरत में हू कार्रवाईअ लाइ तयारु आहिनि। इस्लामाबाद ऐं रावलपिंडीअ में सिक्योरिटी सख़्तु थी वई आहे। अहम रस्तनि ते नाका ऐं ट्रांसपोर्ट अॾा आर्ज़ी तौरु बंदि कया विया आहिनि। साॻिए ई वक़्तु ईरान आबनाए हुरमज़ खोलण जो ऐलान पिणु कयो आहे, जंहिंखां पोइ आलमी मार्केट में तेल जूं क़ीमतूं मुसलसल घटिजी रहियूं आहिनि। हिन वक़्तु ख़ाम तेल $90 फ़ी बैरल खां हेठि अची वियो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त ट्रंप पारां कयल हिन दावा ते केतिरे हद ताईं ईरान राज़ी थींदो।